अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीर सी रहा आहियो अकबर मज़ारी ऑफिशियल। मां आहियां जो होस्ट अकबर मज़ारी। गुज़िरियल 2 ॾींहंनि खां DGISPR जे प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ सियासी माहौल तमामु गरम थी चुको आहे। इन हवाले सां कल पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पारां पेशावर में हिकु अवामी जलसो कयो वियो, जंहिंमें PTI जे टॉप लीडरशिप उते जेको आहे ख़िताब कयो, जंहिंमें वज़ीर आला ख़ैबर पख्तूनख्वा सुहेल आफरीदी पिण पंहिंजो धुएंदार हिकिड़ो ख़िताब कयो, जंहिंमें हुन धमकी आमेज़ लहजे में जवाबु ॾींदे चयो त DGISPR खे मुखातिब थींदे चयो त तव्हां जेको आहे हिते हिकु मुंतख़िब वज़ीर आला जे ख़िलाफ़ घटि वधि ॻाल्हायो आहे, जेको तव्हांजे उहिदे जे शायाने शान नाहे त तव्हां अची करे अहिड़ो प्रेस कॉन्फ्रेंस कयो। इहो जेको कमु हुयो, तव्हांजा जेके बेनामी सेनेटर आहिनि, जेके शाम 8 खां राति 11 ताईं मुख़्तलिफ़ TV चैनलनि ते उहे बकवास हणंदा रहंदा आहिनि, तव्हां उन्हनि जे ज़रिए असां सां मुखातिब थियो हा त बहितर हुयो। असां क़बाइली रहनुमा आहियूं ऐं असांजो अहिड़ो परवरिश नाहे जो असां तव्हांखे उन लहजे में जवाबु ॾियूं, लेकिन असां तव्हांखे इहो चवणु चाहियूं था त जेको तव्हां हिन जो हुन जो हेॾां या होॾां वारियूं ॻाल्हियूं कयो था, त असां तव्हांखे चैलेंज कयूं था, तव्हां सीधे तरीक़े सां नालो खणो त इमरान अहमद ख़ान नियाज़ी जी। नालो तव्हां यादि रखिजो, तव्हां आईंदा इन नाले सां मुखातिब थी करे ॻाल्हि कयो त बहितर आहे। उन्हनि चयो त गुज़िरियल 20 सालनि खां ख़ैबर पख्तूनख्वा में रत जी रांदि हले पई। तव्हांजो कमु असांजे मथां पंहिंजा फ़ैसिला मुड़णु न आहे। असां अवामी नुमाइंदा आहियूं, अवाम असांखे मैंडेट ॾिनो आहे ऐं अवाम जे मुफ़ाद में जेको फ़ैसिलो हूंदो उहो असां कानून जे हिसाब सां उहो ठाहे करे अव्हां ॾों रखंदासीं ऐं अव्हां उन ते मनवन अमल कयो त इहो सभिनी जे फ़ाइदे लाइ आहे। तव्हां साबिक़ वज़ीर आज़म जे ख़िलाफ़ घणो घटि वधि ॻाल्हायो आहे, जेको न ॻाल्हाइणु घुरिजे हा। वधीक उन्हनि चयो आहे त हीअ जेका हुकूमत आहे, जंहिंजी पुठ भराई इस्टेब्लिशमेंट करे पई, इन जी का अवामी साख न आहे, न ई इहा अवाम जे वोटनि ज़रिए इक़्तिदार में आई आहे। सुभाणे मुल्क खे दलदल में विझी करे इहे पंहिंजे असल देश लंदन या ॿाहिरें मुल्क भॼी वेंदा ऐं अवाम ऐं फ़ौज हिक ॿिए जे साम्हूं बीठा हूंदा। असां अहिड़ो नथा चाहियूं जो अहिड़ो को ॾींहुं ॾिसण में अचे। जी नाज़रीन, इहो हुयो असांजो अॼु जो टॉपिक। जेकॾहिं तव्हांखे असांजो वीडियो पसंदि आयो हुजे त लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा।